लतीफ़ जीए शाह सचल सामी जी ॿोली। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सदा हयात शाइर परसराम ज़ियातिया जो ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। शाद रहें आबाद रहें ही उनवान असां उन्हनि जी शाइरीअ मां ई चूंडियो आहे। मास्टर चंद्र जा फर्ज़ंद ॻाईंदड़ फनकार महेश चंद्र मास्टर चंद्र ऐं ज़िया जे पाण में संगीत जे रिश्ते खे बयानु कंदे कुझु ग़ज़ल जा बंद उहे पेश करे रहिया आहिनि। इन खां सवाइ परसराम ज़िया जो पोटो दिलीप सचानंद ज़िया जेके आहिनि उन्हनि बि उन्हनि जे शाइरीअ ते ऐं कुझु यादियूं असां सां वंडियूं आहिनि से अॼु जे प्रोग्राम में असां शामिलु कयूं आहिनि। परसराम ज़िया ते उल्हासनगर में हिकिड़ो रोड जेको आहे उन्हनि जे नाले ते रखियो वियो आहे ऐं इन खां अलावा साईं रोचलदास जिन कवि रांझन ऐं परसराम ज़िया उन्हनि जा गुरू हुआ त ॿई गुरू भाई जेके हा असां रांझन ते कला जेको ख़ासि प्रोग्राम तव्हांजे ख़िदमत में अॻे पेश कयोसीं ऐं हींअर परसराम ज़िया ते पेश करे रहिया आहियूं। त पेश आहे प्रोग्राम शाद रहें आबाद रहें। दिल आहे हथन में तो खरीदार खे ॻोल्हियां, दिल आहे हथन में तो खरीदार खे ॻोल्हियां, बाज़ार मुहबत में तलबगार खे ॻोल्हियां, बाज़ार मुहबत में तलबगार खे ॻोल्हियां, दिल आहे हथन में तो खरीदार खे ॻोल्हियां। क़ीमत मुंहिंजे दिल जी फ़क़त प्यार मुहबत, सस्तो ई आहे सौदो न आहे घर जी ज़रूरत, सस्तो ई आहे सौदो न आहे घर जी ज़रूरत। हाय हाय जे वफ़ा की वफ़ादार खे ॻोल्हियां, दिल आहे हथन में तलबगार खे ॻोल्हियां। अॼु नवां नगमा नवनि साज़नि ते ॻायूं थासीं, सुर नवां छेड़े नयूं ॻाल्हियूं ॿुधायूं थासीं। शाद रहें आबाद रहें प्रोग्राम सां मां मीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सदा हयात परसराम ज़िया जी फ़न शख़्सियत ऐं नगमनि जी सुहाने सफ़र जो ज़िक्र कंदासीं। 11 जुलाई साल 1911 ते टंडे आदम में संदन जनम थियो ऐं 28 अक्टूबर साल 1958 में हिन फ़ानी जहान खे अलविदा कयो। पूरो नालो परसराम हीरानंद सचानंदाणी ऐं विरहाङे बाद सिंधियुनि जे रेफ्यूजी जी बस्ती उल्हासनगर में अची रहिया। सिंधु एजुकेशन सोसाइटी जे कैंपुनि में हलंदड़ स्कूलनि में सिंधी नज़म पढ़ण लाइ उस्ताद बि मुक़ररु थिया ऐं सिंध जे में उते जेको आहे प्रेस में कंपाज़िटर जो कमु कंदा हुआ। ज़िया जूं रचनाऊं सिंध जे मुख़्तलिफ़ मैगज़ीनुनि में छपजंदियूं रहियूं। विरहाङे बाद रेफ्यूजीज़ कैंप जे पीड़ादायक ज़िंदगी ते ग़ज़ल जे हिकु बंद में फ़रमाइनि था, बुलबुल जा ॿुधी नगमा झले दिलि न सघां, बुलबुल जा ॿुधी नगमा झले दिलि न सघां, तॾहिं तो ग़ज़ल दर्द जा ॻायां मां वणनि में। नंढपण खां ई बैत लिखण जो शौक़ु उन्हनि खे हो ऐं भिटशा ते पंहिंजे जज़्बनि जो हिन तरह ज़िया इज़हार कयो आहे, भाग इन भिट जा भला जंहिंखे वसायो भिट धणी, ज़र्रे ज़र्रे खे सुगंध सां सजायो भिट धणी। ज़िया वॾे तइदाद में जेके आहिनि फिल्मी ऐं ग़ैर फिल्मी गीत ग़ज़ल कलम बंदि कया ऐं हर फ़नकार ज़िया जी शाइरी खे सुरनि में सजायो आहे। ॾाढ धणी ज़िया जी तख़लीक़ी सरमाए जो असीं ज़िक्र कंदासीं। बाग बहार, ॿारनि जा गीत, आलाप ज़िया
ऐं पैगाम ज़िया गीत ग़ज़ल बेशुमार गीत संगीत सम्राट मास्टर चंदर उन्हनि जा ॻाता आहिनि। मास्टर चंदर सां उन्हनि जी सेणपी बि हुई। ज़िया जी धीअ गोपी जी शादी मास्टर चंद्र जे फर्ज़ंद गोपचंद्र सां थी ऐं मास्टर चंद्र जे आवाज़ में ज़िया जा गीत हर हिक जे लबनि ते रक़्स कनि था। जीअं दिलि आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हियां, या दिलि हुन जी ऐं मुंहिंजी हिकु आ। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि केतिरा जेके आहिनि से उन्हनि जा गीत उन्हनि ॻाता आहिनि। सुहिणा अखियुनि खे झल तूं कबूतर कबूतर, तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, क़ीमत आहे मुंहिंजे दिलि जी फ़क़ति प्यार मोहबत, सस्तो आहे सौदो नाहे ज़र जी ज़रूरत, बसि घुरिजे वफ़ा थी वफ़ादार खे ॻोल्हियां, दिलि आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हियां। ज़िया जे पुटु श्री नारायण दास परसराम ज़िया उनवान सां टिमाही अदबी रसालो बि कढियो। ज़िया जो पोटो दिलीप नारायण दास सचानंदाणी जो ख़ुदि बि सुठो शाइर आहे, तंहिं नओं नियापो जे लाइ जेको आहे अदब जे हवाले सां पंहिंजा तासरात शेयर कया आहिनि, से असां हिन प्रोग्राम तहत अव्हां सां वंडींदासीं। इन खां पहिरीं महेश चंद्र मास्टर चंद्र जे फर्ज़ंद ज़िया ऐं मास्टर चंद्र जे रिश्तनि जो ज़िक्र कंदे पंहिंजे सुरीले आवाज़ में ज़िया जी गज़ल जा बंद पेश कंदे खेनि यादि कयो आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, मास्टर चंद्र ऐं परसराम जी जी जोड़ी सिंध में बेहद मशहूरु हुई, तव्हांखे ख़बर हूंदी। सभई गाना हुन रिकॉर्ड कया ऐं से अॼु बि हुन जा केतिरा गाना टीनेजर्स ऐं सभु सिंध या हिंदी में ॻाए रहिया आहिनि। हिकु काफ़ी मूंखे यादि अची रही आहे, गज़ल आहे। कलेजो मुंहिंजो हुजे ऐं निगाहे यार हुजे, छुटे जे तीर त सीने खां आर पार हुजे, छुटे जे तीर त सीने खां आर पार हुजे, इहाई तालिबे दीदार जी तमन्ना, निगाहूं मुंहिंजूं हुजनि ऐं जमाल यार हुजे, निगाहूं मुंहिंजूं हुजनि ऐं जमाल यार हुजे। मगता है अचे मज़ो थो ज़िया, अचे मज़ो थो ज़िया, अहिड़ो इंतज़ारिय में ख़ुदा करे त सलामत सो इंतज़ार हुजे, ख़ुदा करे त सलामत सो इंतज़ार हुजे, कलेजो मुंहिंजो हुजे निगाहे यार हुजे, कलेजो मुंहिंजो हुजे ऐं निगाहे यार हुजे, छुटे जे तीर त सीने खां आर पार हुजे, छुटे जे तीर त सीने खां आर पार हुजे। हाय हाय हाय। सदा हयात शायर श्री परसराम ज़िया साहिब। मां दिलीप नारायण दास सचानंदाणी परसराम ज़िया साहिब जिन जो पोटो सह परिवार शुक्रगुज़ार आहियां भेण वीना श्रृंगी जो ज़िया साहिब जे जनमदिन जे उपलक्ष्य में हिन भेण हिकु नंढी डॉक्यूमेंट्री ठाहिण लाइ हिमत ॾेखारी आहे, जंहिं लाइ खेसि कोटि कोटि प्रणाम। ज़िया साहिब हिकु ऊच कोटीअ जो शाइर हो। हिन साहिब समाज जे हर हिकु वर्ग ऐं हर हिकु पहलूअ ते पंहिंजूं शाइरियूं पेश कयूं। ज़िया साहिब जी लिखियलु प्रार्थना, तूं सखी आहीं सबा जो, दर अथमि तुंहिंजो जलियो, हाक तुंहिंजीअ खे ॿुधी मां दूर खां आहियां हलियो, अक्सर सिंध ऐं हिंद में हर हिकु स्कूल में ॻाई वेंदी हुई, जेका आवाम में पिणु लोकप्रिय आहे। ज़िया साहिब हिकु दूरांदेश शाइर हो।
अटकल 7 ॾहाका अॻु में अॼु जे हिन दौर जा पिणूं ज़िया साहिब खे पइजी विया हुआ, तॾहिं हिन साहिब रचना में प्रभु परमात्मा खे ॿाॾाईंदे हिकु रचना लिखी वाहे, किथे आहीं ॿुधाए परमात्मा, तुंहिंजे दुनिया कयो बेज़ार हा, ज़ुल्म इंसान जो इंसान ते, केॾो धरतीअ ते अत्याचार आहे, हूर कपट कुनियाव वधी वियो, धोखे दलबे वारा ज़ोर, जग जे हिन फुलवारीअ अंदरि कांव वणनि था वणे न मोर। सिंधी ॿोलीअ जे आईंदे बाबति शाह सपने में ॻाल्हियूं कंदे हिकु रचना में ज़िया साहिब ॿोलीअ जो ज़िक्र कयो आहे। ज़िया साहिब हूअं त आशावादी शाइर हो। हिन साहिब हिकु रचना में पंहिंजी आशा ॾेखारींदे ॿुधायो आहे त तदबीर सां तुंहिंजी लिखियल तक़दीर खे मिटाए थो सघां, पर ॿिए तरफ़ साहित्य अकादमी पारां ज़िया साहिब जे रचनाउनि जो मजमू छपियल आहे, जंहिंमें श्री साहिब बीजाणीअ पंहिंजे महाग में लिखियो आहे त ज़िया साहिब हिकु आशिक़ मिज़ाज शाइर हो ऐं हुन जो आशिकीअ में दिलि लॻल हुई, पर आशिकीअ में ईअं महसूसु थिए थो त हुन साहिब खे किथे न किथे का निरासाई ज़रूरु मिली। ज़िया साहिब सिंध में कलम जे क़ाफ़िले खे हलाईंदे सिंधियुनि जे भावनाउनि खे झंझूरींदे इहे महसूसु कयो त सिंधियुनि में धर्म ॾांहुं पिणु ॾाढी रुचि आहे, पर जीअं त सिंधीअ में के धार्मिक ग्रंथ मौजूदु कोन हुआ, त ज़िया साहिब सुखमनी साहिब जेका गुरमुखीअ में लिखियलु आहे हुनजो अनुवाद सिंधी ॿोलीअ में करे आवाम खे हिकु तमामु सुठी सुहिणी सौगात ॾिनी, जेका अॻिते हली करे असांजे सिंधियुनि जी कोयल भेण भगवंती नावाणी पंहिंजे मधुर आवाज़ में उनखे सीडीअ जो रूप ॾेई करे आवाम खे हिकु सौगात ॾिनी, जेका अॼु बि हर हिकु सिंधीअ जे घर में नितनेम सां ॿुधी वेंदी आहे। उनखां सवाइ जपजी साहिब न्यायमल जा श्लोक, श्रीमद भगवत गीता जेका संस्कृत में लिखियलु हुई हुनजो पिणु सिंधी ॿोलीअ में अनुवाद कयो, ऐं जंहिंखे ज़िया साहिब जा रूहानी रहबर साईं रोचलदास साहिब उन्हनि जे न्याणे श्री आलम चंदानी पंहिंजे मधुर आवाज़ में पेश कयो। वतन जे विरहाङे जो ज़िया साहिब जे दिलि ते तमामु गहिरो असरु थियो, जंहिंजो दर्द सिंधी फिल्म अबाणा जे लाइ लिखियल गीत मां महसूसु कजे थो। वतन खां जुदा थी वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था पखी बाग़ पंहिंजो, छॾींदा वञनि था पखी बाग़ पंहिंजो, छॾींदा वञनि था। हाय हाय पखा पुराणा, हाय हाय वतन जा थाणा, हाय हाय मिठा बाणा, हाय हाय पखा पुराणा, हाय हाय वतन जा थाणा, हाय हाय मिठा बाणा। वञनि था वञनि था उदासी वञनि था, वञनि था वञनि था वतन खे छॾींदा, छॾे साध सूकी वञनि था लॾींदा, उमेदूं सभई वञनि था पलींदा, अल्लाह ॼाणा करी कदम में न थींदा। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था पखी बाग़ पंहिंजो, छॾींदा वञनि था छॾींदा वञनि था। पखा पुराणा, हाय हाय वतन जा थाणा, हाय हाय मिठा बाणा, हाय हाय पखा
वतन जताना है मिटाना। छॾे पुत ॿुधे दिल ऐं बेकस जा डेरा, छॾे शाह स्वामी जल तक जा डेरा, जरागन खां अॼु दूर थींदा वञनि था वो पखी बाग पहेंदो, छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था। है पुता पुराना है वतन जताना है मिटाना, है पुता पुराना है वतन जताना है मिटाना। ज़िया खे मुख़्तलिफ़ शाइरनि जी रहनुमाई ऐं सुहबत बि नसीब थी। टंडे आदम जे उस्ताद अता मोहम्मद अता जी रहनुमाई दौरान ज़िया जो तख़ल्लुस रंजोड़ हो। दादा दुखायल परसे तख़ल्लुस जी सलाह ॾिनी। ज़िया खे मोहम्मद इब्राहिम ख़लील लेखराज अज़ीज़ हरूमल सदारंगाणी जी बि रहनुमाई मिली। हिक ॾियारे उस्ताद शाइर शेख मुराद अली काज़िम रंजोड़ तख़ल्लुस बदिलाए ज़िया रखियो। तस्वीरी एहसास किताब जे शुरू में शमसुल मा दाऊद पोटो लिखियो आहे, ज़िया जो शेर जदीद नमूने जो जज़्बाती ऐं वजदानी आहे। इन में समायल ख़्याल शाइर जे एहसास दिल जो आईनो आहे। 1945 में परसराम ज़िया शाइरी जे मजमूए जो दस्तख़त सिंधी अदबी बोर्ड खे सबमिट कई, जंहिंखे इनाम सां नवाज़ियो वियो। इहा मैन्यूस्क्रिप्ट सिंधी अदबी बोर्ड वटि अगरि महफ़ूज़ आहे त बोर्ड जे चेयरमैन ऐं बोर्ड जे मेंबरनि खे अर्ज़ु आहे त इनाम याफ़्ता दस्तख़त छपाए अदबी सूखड़ी आम खे पेश कनि। ज़िया सिंध में मुशाइरनि में बि शिरकत कई। पंहिंजे हिक गीत में फरमाइनि था, जीअरे करे न क़दुरु कोई शेर जो खणी, मरंदुसि कंदा पोइ पाणे मुंहिंजे सुखुन खे यादि। ज़िया जी ज़िंदगी जुस्तजू वारी रही। हज मास्टर वाइज़ ऐं कोलंबिया कंपनी में गीतकार तौरु उन्हनि गीत लिखिया। 1000 खां मथे संदसि गीत लिखियल आहिनि। सदा हयात शाइर परसराम ज़िया जेको आहे, भगवत गीता, जप साहिब, सुखमनी साहिब जो सिंधीअ में तर्जुमो करे वॾा वड़ कया। CH आत्मा, चंद्रू आत्मा, हिंद सिंध जे नंढे वॾे फ़नकार संदसि गीत ॻाता आहिनि। भगवंती नावाणी जे आवाज़ में टपाली घोट जो ख़त ॾेकार वॾी तइदाद में उन जूं रेडियो ते फरमाइशूं ईंदियूं हुयूं। संदसि ॿियो मक़बूल गीत जंहिं आम ऐं ख़ासि जे दिलयुनि में जाइ जोड़ी सो हो, सॼी उमिरि गुज़री न रब यादि आयुमि, न मंदरु वसायुमि, न मस्जिद वसायुमि। महेश चंद्र संदन गज़ल ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाता आहिनि। हिकिड़ो गज़ल आहे, शम्मा वांगुरु को जली राति गुज़ारे त सही, सोज़ कंहिंजे में सहर ताईं को घारे त सही। इन खां अलावा गोपचंदर ऐं आरती राज बि सुरनि सां सजाया आहिनि। ज़िया जा फिल्म अबाणा, लाडली, झूलेलाल, इंसाफ़ किथे आ, राय ॾियाज जे केतिरनि गीतनि आम ऐं ख़ासि जे दिलयुनि में जाइ जोड़ी। फिल्म अबाणा जा गीत बेहद मक़बूल थिया। हेॾे हेॾे त निहार कांगा ॾिजांइ पिरिन खे पैगाम वेंदे वेंदे, पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था। वफ़ात खां पहिरीं ज़िया मुशाइरे में जेको कलाम पेश करे दाद हासिल कयो, तंहिं शेर ऐं होली जे ख़ूबसूरत गीत सां नओं न्यापो प्रोग्राम खे अलविदा कंदे मां वीना श्रृंगी ईंदड़ प्रोग्राम ताईं अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। जी अखिड़ियूं कीन अटकनि हा, त पैदा प्यार छो थिए हा, रहन ख़ामोश हा नज़रूं, त ही आज़ार छो थिए हा। साथ सलामत। अरे तुझे कंजी, अरे चिकने जी चोली, आई रे होली होली, होली आई रे होली होली।
दिल खसण वारा ॾिसो कीअं दिल खसींदा था वञनि दिल खसण वारा ॾिसो कीअं दिल खसींदा था वञनि अरे कीअं रोका छोकिरा गुस्ताख थींदा था वञनि वाट वेंदे मारे थी दिल खे दुकारे थी हुस्न वारनि जी टोली रे यारो वाट वेंदे मारे थी दिल के दुतारे थी हुस्न वारन जी टोली रे होली आई होली